ॿी अहम ख़बर शेयर कर रहा आहियूं बबलोई में, जिथे अलमदार चौक वटि चइनि पोरियतनि जे कखावन घरनि खे बाहि लॻी वई आहे। शॉर्ट सर्किट में बाहि लॻण सबबि हीरोमल, रमेश मरखण ऐं लालू राज जा घर सड़ी विया। घरनि में ॿधल चौपायो माल समेत समूरो सामान भी सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, वाहुर जी अपील कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। बबलोई में अलमदार चौक वटि चइनि पोरियतनि जे कखावन घरनि खे बाहि लॻी वई। शॉर्ट सर्किट में बाहि लॻण सबबि हीरोमल, रमेश मरखण ऐं लालू राज जा घर सड़ी विया। घरनि में ॿधल चौपायो माल समेत समूरो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल वाहुर जी अपील कई आहे। बबलो में अमलदार चौक वटि चइनि पोरियतनि जे कखावन घरनि खे बाहि लॻी वई आहे। शॉर्ट सर्किट में बाहि लॻण सबबि हीरोमल, रमेश मरखण ऐं लालू राज जा घर सड़ी रख थी विया। घरनि में ॿधल चौपायो माल समेत समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, वाहुर जी अपील कई पई वञे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। चइनि पोरियतनि जे कखावन घरनि खे बाहि लॻी वई आहे।